ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ونزلنا عليك الكتاب تبيانا لكل شيء هدى ورحمة وبشرى للمسلمين آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما الصلاة والسلام عليك يا رسول الله وعلى آلك وأصحابك يا حبيب الله नबी के नात की महफिल सजाना हम न छोड़ेंगे ये नारा या रसूल अल्लाह लगाना हम न छोड़ेंगे कहो तो छोड़ देंगे दुनिया की सारी महफिलें मगर मीलाद की महफिल सजाना हम न छोड़ेंगे अल्लाह ताला जी हमदो सना का बाद निहायत ही वाजिबुल एहतराम उलमाए ज़ीशान हुफ़ाज़ इकराम मुअज़्ज़िज़ व मुकर्रम सामिईन हज़रात व बिरादरान इस्लाम अल्लाह जद मजदूर जे पाक कलाम कुरानी मजीद फुरकान हमीद मठा चंद लफ्ज़ मुबारक तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो
अल्लाह तबारक व तआला की बारगाह में दुआ है, अल्लाह ताला मां गुनाहगार के हक में सच बयान करण की तौफीक अता फरमाए। असां ऐं तव्हां सभिनी मुसलमान भाइरनि खे हक जी सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए। अॼोको ही प्रोग्राम सालाना प्रोग्राम इन महफिल पाक जी निस्बत अल्लाह जे महबूब मदनी ताजदार मरियम जे आधार यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार उम्मत जे नजपार शफादार सोने नबी अहमद मुख्तार मोहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात मुबारक सां आहे। शुक्रगुजार आहियां नवाब शाह दलीज़र जी सूह सभिनी सां मोहब्बत करण वारी शख्सियत हज़रत अल्लामा मौलाना साईं कारी मक़सूद अहमद चिश्ती दामत बरकातुहुल आलिया जंजा जन असांखे वॾी ॿीहर कहिड़ी मस्जिद में महबूब जे ज़िक्र ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ मदऊ कयो आहे। जब ही महफ़िल सजाई आहे, कारी साहब सां तान कयो आहे, हिसो मिलायो आहे। रब जी बारगाह में दुआ है अल्लाह ताला उन्हनि खे इन जा एवज़ार हिन दुनिया में अता फरमाए, नस्ल अता फरमाए, कब्र हशर में भी अता फरमाए। माशाअल्लाह नवाब शाह ही पहिरों हिन रबीउल अव्वल में मुंहिंजो प्रोग्राम पहले जनाब ते प्रोग्राम थिया मुंहिंजा, पर कारी साहब जी मोहब्बत इहा मूंखे ॾाढी वणंदी ऐं वणे थी जो हिन जी महफ़िल में हिन जी दावत ते जमायत अचे थी पर मौलवी ऐं हाफ़िज़ अचनि था। ऐं मां वरी ख़ुशि थींदो आहियां त जिथे किथे माण्हू वाइड़ तकरीर करे थो पर उते बि तकरीर करे जिथे मौलवी बि हुजनि, आलिम बि हुजनि, हाफ़िज़ बि हुजनि ऐं सुभान अल्लाह बि हुजनि। जेको टाइम मूंखे ॾिनो वियो आहे कोशिशि कयां त मां हुन टाइम ताईं तर्जुमो बि पूरो करे सघां। बहरहाल पाबंदी टाइम जी कभी बिना के देर जे गॾु हाणे दुरूद शरीफ़ पढ़ायो त मां बि ख़ैर सां मौज़ू खे शुरू कयां। उते ताईं दुआ ख़ैर जो टाइम बि थी वियो। ॾाढा जो सल्लल्लाहु हबीबुल्लाह
किताब आयत करीमा जे तर्जुमे ते गौर कंदा सॼो मौज़ू हल थी वेंदो सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी हेॾी जो महिनत करे प्रोग्राम कयूं था साल खां बाद में नबी पाक जे मिलाद जी निस्बत सां गॾु थियूं था माशाअल्लाह हिन टेलीविज़न में तकरीबन मसाजिद में 12 रोज़ा प्रोग्राम थींदा आहिनि हर रात में नबी पाक जो मिलाद पढ़ियो वेंदो ऐं पढ़ियो वञे थो हींअर बि ऐलान थिया त 12 रोज़ा गुज़री विया उन खां बाद में वरी 12 रोज़नि जो सिलसिलो शुरू थियो आहे वॾा वॾा बयान ॿुधा हूंदा मां वॾो को आलिम न आहियां वॾो को मुफ़्ती न आहियां सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि कंदुसि जो पंहिंजे महबूब जो शान रब जे क़ुर मां अवां जमायत सगोरी जे साम्हूं मां पेश करे सघां अल्लाह ताला जो पाक कलाम लफ़्ज़नि ते गौर कंदा वनज़लना असां नाज़िल कयो अलैका तुंहिंजी ज़ात ते अल किताब किताब खे नाज़िल करण वारो केरु आहे तुंहिंजी ज़ात ते नाज़िल थियो आहे ऐं छा नाज़िल थियो आहे इन टिनी लफ़्ज़नि में टे सवाल इन जो जवाब अल्लाह जे क़ुर मां पुछूं था कंहिं नाज़िल कयो आहे क़ुर पाक जवाब ॾिनो आहे तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन तो या सुभान अल्लाह जो मुख्य माया नारे तकबीर नारे रिसालत सरकार क़यामत सरकार क़यामत वनज़लना असां नाज़िल कयो आहे केरु नाज़िल करण वारो क़ुर पाक जवाब ॾिनो आहे जेको रब दर्जे बदर्जे आलमीन खे पालण वारो आहे हुन नाज़िल कयो आहे ॿियो त अलैका तुंहिंजी ज़ात ते या कहिड़ी ज़ात आहे जंहिं ते नाज़िल कयो वियो आहे क़ुर पाक इन जो जवाब ॾिनो आहे नुज़्ज़िल अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर पाक जी सूरह मुहम्मद में इन जो जवाब मिलियो अलैका उहा ज़ात मुहम्मद करीम जी आहे जंहिंखे मथां नाज़िल थियो आहे छा नाज़िल थियो आहे अल किताब या अल्लाह कहिड़ो किताब आहे जेको तूं मुहम्मद करीम ते नाज़िल कयो आहे रब्बुल आलमीन फरमायो क़ुर खां जवाब वठो जॾहिं क़ुर ते गौर कयोसीं त क़ुर जवाब ॾिनो आहे ज़ालिकल किताब ही उहो किताब आहे ला रैब फीह हिन किताब में शक न आहे हिन किताब में शुबो न आहे हिन किताब में रैब न आहे प्यारा मुस्लमान भाइयो ॻाल्हि त सम्झ में अचे थी त इहो किताब आहे जंहिंमें शक न आहे जंहिंमें रैब न आहे जंहिंजी सिफ़ शक खां पाक आहे जंहिंजो लफ़्ज़ शक खां पाक आहे जंहिंजी सूरत शक खां पाक आहे जंहिंजा 30 सिपारा शक खां पाक आहिनि या अल्लाह ही कहिड़ो किताब आहे शक खां पाक आहे इन किताब जो नालो छा आहे किताब जो नालो छा आहे किताब जो इस्म शरीफ छा आहे जंहिंमें शक न आहे शुबो न आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इन किताब ते गौर कयो इन किताब जो नालो आहे जॾहिं गौर कयोसीं जवाब मिले थो बल हुवा क़ुरआनुम मजीद कहिड़ो किताब आहे सब चओ वेठा क़ुरान मजीद प्यारा मुस्लमान
और दिल वारे करम साहब जो मुझे तकरीर पूरी मुख्तलिफ होती है स्टेप बाय स्टेप हलन आया से मोहम्मद असलम नूरी की खबर आ अल्लाह ताला दी जात बाबरकात जे कुदरत जो कानून रब के केड़ी गाल बने थी किए बने थी छा बने थी रब्बुल आलमीन दी मर्जी आ जिथे कुरान जो जिक्र आ उते साहिबे कुरान जो जिक्र आ जिथे कुरान दी गाल आ उते साहिबे कुरान दी गाल आ जिथे कुरान जो जिक्र आ उते साहिबे कुरान जो जिक्र आ रुको
पाण चौपा जी किस्मत खे ते क़ुरान बि हलंदो अल्लाह जे महबूब जो शाइरी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी हर सिक्र हर आयत में हर सिक्र हर आयत में सुभान हबीबन जी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी हर सिक्र हर आयत में सुभान हबीबन जी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी हिक मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे आयो अबू आका पर पहिरियों नंबर आहे हैरान करे छॾियो हिक मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे आयो अबू आका पर पहिरियों नंबर आहे पहिरियों नंबर वञो था हिक मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे आयो अबू आका पर पहिरियों नंबर आहे यूसुफ जे लबन ते हुई यूसुफ जे लबन ते हुई लाडार हबीबन जी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी क़ुरान में कई भैया वाखाण हबीबन जी रहमत जे खज़ाने मां रज राज करे खाओ लब लालण खा न खुरो भले झोल भरे खाओ रहमत जे खज़ाने मां रज राज करे खाओ लब लालण खा न खुरो भले झोल भरे खाओ खाओ न खुटी सघंदी खाओ न खुटी सघंदी इहो खाणो हबीबन जी हथ वधाए करे सुभाणे अल्लाह चओ सिर माल मथस घोरिया औलाद अमड़ में अबो सिर माल मथस घोरिया औलाद अमड़ में अबो ओ गुलाम नबी चेहरो चट सारन भेंट कबो चांद से तशरीह देना ये कहाँ का इंसाफ है चांद के चेहरे पे दाग है मुस्तफा का चेहरा साफ है सिर